खैर जे सिर ॾे खैर हुजे। हिननि ॿिन्ही निभागनि कम खां कढी छॾियो आऊं। हाणे घर जो गुज़र कीअं हलंदो? हिननि खे त ख़बर आहे जेसी ताईं खैर आहे पाण पट सट करे पई घर जो गुज़र कंदी। हे असुल बि कोन कमाईंदा। ॾे त ख़बर आहे अॼु कहिड़ी टुबीअ में गुम आहे? अरे चाचा छॾी न छॾी मां त कदे वेती हुजे वरी अचे जूझ की ॿिन्ही जो जीअण करे हराम। चरिया ज़िंदगी में जो पहिरियों दफ़ो ख़ामोश वेठी आहे तॾहिं बि पुछां पोइ राति खे भला ॿार थी आया बस हाणे बस घणो सियाणो न थी अहिड़ा बूथारो। बाबा अम्मा ख़ामोश आहे त तूं बि ख़ामोश वे। जे न अम्मा खे आई कावड़ त पटींदव अहिड़ी छंड। रमत इहो त मां बि पोइ खे सम्झायां थो पर पोइ सम्झण जो आहे ई कोन। चङो हाणे तूं बि माठ कर पंहिंजी दानाई जा गुफ़्ता ॿाहिरि न कढ। खैर जे सिर ॾांहुं खैर हुजे। कुझु ॾींहं चरियाइप जो बहानो कयां ख़ामोश रहसि न त पोइ मन सुधरी पवनि। जॾहिं मथे ते ईंदनि त हथ पेर ज़रूर हणंदा। बाक़ी हिननि खे जे ईअं खाराईंदी रहसि सॼी उमिरि ईअं ई थक लानत ते गुज़र सफ़र पिया कंदा कमाईंदा सफ़ा कोन। केरा ओ केरा अरे ॾे त ख़बर आहे तबियत सही अथई न? बाबा बाबा अम्मा ख़ामोश वेठी आहे त अम्मा खे ख़ामोश वेहण ॾियो। अजायो अम्मा जो मथो न चटियो। चाचा चाची मूंसां कीअं थी ॻाल्हाए चाची मूंखां ॻाल्हाईंदी कीअं चाची अॼु केॾियूं सोचियूं सचियूं अथई चाची। ओ चाची चाची हक अलाहू हक 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 हक। अरे चाचा ज़ुल्म थियो क़ैद थियो चाची खे गेबात वठी आई गेबात। मरी आसी जिन वाकई गेपा जो असर थी वियो अथसि त पोइ राति जो उथी भॼे न कंहिंजो कंदो। पोइ त मत वादो कर मुंहिंजो त बिस्त थो कद मां त राति वञी गुनाह करे जी होटल ते सुम्हां। अम्मा ओ अम्मा ॿुधाए अम्मा तबियत त सही आहे न? हक अल्लाहू हक अल्लाहू हक 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 अल्लाहू हक अल्लाहू हक हक हक। ओ अम्मा हटी परे थी माने खे ॾेढ जिन वरितो आहे त भॼे ई न ॻाटो। हाणे आया अथई पेर ते ॿ टे ॾींहं ईअं करे पोइ कमु वठंदीसां।